किस्सो नंबर 42। मुअल न हुजां हा त गाॾी निकितल ॾिसे हा। हिक ॾींहुं वतायो फ़क़ीर माउ खां काविड़ जी निकितो। चयईं हिन घर में वरी न ईंदुसि, वञी किथे मरां थो। ईअं चई अची मुक़ाम में खरड़ी खोटरे सुम्ही रहियो त जेसिताईं साह निकिरे वञी तेसिताईं उते सुतो पियो हूंदुसि। मुक़ाम जे भर में का बनी हुई जंहिंजो पाणी वञी वाट में पियो हो। उतां को बैलगाॾी वारो माल सां भरियल गाॾी काए अची लंघियो। गप हुअण सबबि गाॾी गची पई। होका करण लॻो त ॿेली को आस पास आहे त अची मुंहिंजी मदद करे, जो गाॾी गती पई अथमि। इहो होको ॿुधी वताए चयो त यार सॾु तुंहिंजो ॿुधो अथमि। दिलि बि चए पई त तुंहिंजी मदद करियां, पर मुओ पियो आहियां। मुअल न हुजां हा त गाॾी हिन खां अॻु ॿाहिरि निकितल ॾिसे हा। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।